नाज़रीन, जोही खां असां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनाणी। रिपोर्ट मूजिब जोही पेटे अलिफ तरफ़ां कराची में प्राइमरी उस्ताद जी न्याणी सां ॾाढाई कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ हथनि में प्ले कार्ड खणी मोहम्मद अमीन जमाली, अली अकबर लगारी, अमीन लगारी, मोहम्मद खान बबर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते पेटे अलिफ जे अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त प्राइमरी उस्ताद ऐं सिंध जी न्याणी बुशरा राजवर सां वहशी दरिंदगी जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं इज्तिमाई ज़्यादती कंदड़ जवाबदारनि खे सरेआम फांसी ॾिनी वञे। हिननि IG सिंध, वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान समेत इख़्तियारियुनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चिताव ॾिनो आहे त इज्तिमाई ज़्यादती जो शिकार बणियल न्याणी सां इंसाफ़ न थियो त सॼे सिंध अंदरि पेटे अलिफ जे प्लेटफॉर्म तां एहतिजाजी तहरीक तेज़ कई वेंदी।